दुआए ज़माना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यिकल हुज्जत इब्न हसन सल्लल्लाहु अलैहि व अला हाज़िहि साअत व फी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व इनान हत्ता तुस्किनहु अर्ज़का तौअन व तमत्तअहु फ़ीहा तवीला या काशिफ़ल कर्बे अन वजहिल हुसैन अलैहिस्सलाम इक्शिफ कर्बी व कर्बल मुमिनीन बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन अलैहिस्सलाम या अबल फ़ज़्ल अब्बास अदरिकनी 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 या बाबुल हवाइज या फ़ातिमतो इश्फ़ई लना या फ़ातिमतो इश्फ़ई लना या फ़ातिमतो इश्फ़ई लना रब्बे इन्नी मग़लूबुन फ़ंतसिरनी रब्बे इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तकलीफ़ न समझो तो थोड़ो अॻिते ते ईंदा वञो, काफ़ी जाइ बि पई आहे, थोरो माहौल ठही महिरबानी फरमायो। जेके जेके अॻिते वधण जी ताक़त रखो था त महिरबानी फरमाए थोरो अॻिते ईंदा वञो। सलावत बुलंद आवाज़ सां गॾिजी मोहम्मद व आले मोहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। नव्वर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन व शरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन व अबका उयूनना फी मसाइबिल हुसैन। अस्सलातु वस्सलामु अला जद्दिल हुसैन व अला अबिल हुसैन व अला उम्मिल हुसैन अल्लती जलीलत मखदूमत मुअज़्ज़मा
लमा सिद्दीक दिल कुबरा बसुम्मियत हादिल अलकाबे व अस्माइहा क़ब्ल वफ़ात अबीहा वसुम्मियत बाद रसूलिल्लाह मज़लूमा मज़रूबा मज़रूबा अरबी में उन बीबी के चढ़वा जगह धक्का लगना हो मज़रूबा मजरूहा मक़हूरा महरूमा अला हक़ मीरा से अभी मक़हूरा लफ्जी माना है जैसे मथा कहर अदादारो आले मोहम्मद जे घराने में बपी बियो एड़ियों जेके मुसलमानन जे खौफ खां पंहिंजे बाबन खे लिकी रोवनियो अल्लाह तुझे इज्जत में इज़ाफ़ो फरमाए कई धी कायनात में ॾिठी थो जेका बाबे खे रोए त ख़ौफ़ हुजे सो त रोआ मतां केरु मारे न वेंदो पहिरीं सरदार आज़ादीअ जो नालो आहे ज़हरा अज़ादारो रोंदी ही मदीने जूं दीवारूं हली वेंदियूं नंढड़ा ॿार थञ पीअण छॾे ॾींदा जानवर चारो खाइण छॾे ॾींदा अज़ादारो ॾिसो माने हिकु जुमिलो चयो वञा मौला अमीर जे शहादत जो ॾींहुं आहे हक़ीक़त इहा अथव अली जी विलायत जो पहिरियों दिफ़ा करण वारी ज़हरा पंहिंजे जिस्म ते ज़ख़्म सयईं मन अली बची रोण वारो भक्त सहंदी रही चवंदी रही मूंखे मारियो मुंहिंजे अलीअ खे मां रसियूं पाराइण न ॾींदी अल्लाह तुंहिंजे इज़तनि में इज़ाफ़ो फरमाए हिकु ॾींहुं मौला अमीर जीअं जो घर आया साईं ज़हरा अली जे चेहरे ते रोअण जा आसार जो ॾिठा मौला खे ॾिसी करे फरमाईंदी अली वरी मदीने वारनि तो नओं दुख ॾिनो अथई रोअण वारो इमाम अली मक़ाम फरमाईंदा ज़हरा छा ॿुधायां अॼु मां तुंहिंजे बाबे जा कलमे पढ़ण वारा आया चयो ज़हरा के चओ या ॾींहं जो रोए या रात जो रोए अगर ॾींहं जो रोए त असां रात जो आराम कयो अगर रात जो रोए त असां ॾींहं जो आराम साईं ज़हरा फरमायो यानी तव्हां जवाब छा ॾिनो मां फरमाईंदा मूं चयो मुंहिंजी ज़हरा कोई आवाज़ सां त रोई मुंहिंजे ज़हरा जे रोअण जो आवाज़ तव्हांजे घर न ताईं पहुचंदो चयो यानी आवाज़ ॿुधंदा आहियो जे रोअण में असर वेंदो नंढड़ा ॿार थञ पीअण छॾे जानवर चारो खाइण छॾे ॾींदा मदीने जूं दीवारूं हली वेंदियूं असांजा आराम फिटी वेंदा ये जुमला हाया वहरा कब्र बाबा ने मोहब्बत दियो नबन जा सुल्तान बाबा तुझे भी जो दर्द जानवर में समझदा हो बाबा तुझे कल में पढ़ने वाला तुझे भी जो दर्द मालक फतवा पढ़ा मुझे साईं बाबा तुझे भी जो दर्द जानवर में समझदा हो बाबा तुझे कल में पढ़ने वाला लहरा दे दर्द खास अल्लाह दारो मौला कायनात अली नबी तालिब बतूल खे जिंदा रखण जे लाइ मां जुमलो पढ़ंदो रहंदो आहियां बतूल खे जिंदा रखण जे लाइ चयो साईं फरमायो या अली रोअण मुंहिंजी ज़िंदगी थी जेतिरे ताईं रहंदसि एतिरे ताईं रोअंदसि
अली बतून के जिंदा रखना जे लाइ हिकु बेतुल हुस्न बणायो अधरात जो अली अमीर बतून के वठी वेंदा चवंदा हिते रोब अली पहरा थोरिया अंदाज़ो लगा बतूल जा दुख केॾा गहरा न रोए पीउ खे पहरो अली दे हो मता कोई मुझे ज़हरा ते अची ज़ुल्म न करे कुछ ॾींहं बेतुल हुस्न में ज़हरा रुनी अली अमीर हिकु ॾींहुं ते करे घर आया साईं जे दियाली देर कई थो इंतज़ार में हुयम हलो त हलो इमाम फरमाइंदा केॾा ज़हरा अचे बेतुल हुस्न बाबा बेट रोआ इमाम फरमाइंदा हिन तरफ़ निगाह कर कोई तूं नज़र अचई साईं फरमाइंदी हा यानी जगी कोई ॿियो न आहे पहिरियों बेतुल हुस्न लाथो वरी लकड़नि खे बाहि ॾिनो अज़ादार नबी जी जवान न्याणी रोंदी रोंदी ज़मीन ते वेही रही अली खां ज़हरा जी हालत बयान न थी जेके हाणे बर्दाश्त करे सघो था ॾिसो माने अली का हालत सैयदा जी बर्दाश्त न थी हलंदा हलंदा शमून यहूदीअ जे दर ते आया दरवाज़ो खड़कायो अधरात जो शमून ॿाहिरि आयो चए याली तूं त ॾींहं जो बि कंहिंजे दर वेंदो याली कहिड़ी मजबूरी तोखे मुंहिंजे दर ते आयो आहे शमून अॼु अली कुझु घुर आयो ज़हरा जी ग़रीबी कुझु घुर आयो जॾहिं मूंखे इजाज़त ॾे नबी जे धीउ खे मुसलमान बाबे ते रोअण नथा ॾियनि इजाज़त ॾे मुंहिंजी ज़हरा तुंहिंजे बाग़ में रोए हो मां ज़िंदगी तोखां उजरत न घुरंदुसि तुंहिंजे बाग़ में कमु कंदुसि चए यानी लहज़ो बि वियो के दिल थी खणी आणे नहीं चए यानी जेतिरा ॾींहं ज़हरा रोए मरनी मुंहिंजे औलाद खे बि रोकण जो हक़ आहे ॾिसो मारे इहो मरनो खणी अली अमीर नबी जे कब्र ते आयो जेको नबी जो सुल्तान हिकु लफ़्ज़ो ॿाहिरि हो ॾिस यहूदी में तुंहिंजे धीउ जो हया कलटा मुसलमान ज़हरा खे रोअण मोहतरम बाप पढ़ी लो मां पढ़ा तो बीबी के रहे बीबी के राज समाने अला दारो ही हुआ ज़हरा जे बाबे के बेहज़र बनई ही हुआ ज़हरा जे बाबे के रानी के बाबे के मारो न हो ही हुआ ज़हरा जे बाबे के दफनार जे लाए अली हो ही हुआ धिया जे बाबे के लखे पार कने के मिटू कोई करे न मारो बोलो गरीब बाबो बेकफन जनाज़ो में छड़े रोवनी हली अलादार रोवनी ज़ालिम चमाटी हलास भाव जे करीब जी करे जे थी छड़ा हो बाबो में मुझो मारियो रोवण में दुख فقد قال المعصوم عليه الصلاة والسلام العلي وباب صلوات الله وسلامه क्यों साफ करे भी अगर सलवात करो वो खाना में सब लगाते हुए बोला जिन जिन मोमिनीन के ज़िक्र अज़ा बर्पा करने के लायक तलबन फरमाए हुआ अल्लाह ने तमाम मरहूमीन की मग़फ़िरत फरमाए अल्लाह तबारक व तआला उन्होंने मरहूमीन की जवारे आइमा में जगह इनायत फरमाए
बाज मुराद जेके मुमल पे औलादन फयाद हुसैन अब्रो सुंदरान अली अब्रो गुलाम शबीर या करीम अल्लाह उन्हें माउन जो वास्ते थी जॾहिं करबला में गोलियूं आबाद जॾहिं 11 मुहर्रम जो हलियूं सचिन गोलियूं खाधियूं इमाम जे लाश खे रूह करे चवंदो हुसैन ॾिसंदो तव्हां सां गॾु करीम अल्लाह हुन जी पंहिंजी गोलियूं खाली सलावत तकलीफ न समझो भाई तो फिर सलावत पढ़ो कमाल जो नालो अली इब्न अबी आमिर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ उनवान सां जो भी मंसूब आहे जंहिंखे बुज़ुर्गान यौमुल क़द्र जे उनवान सां मल्हाईंदा यौमुल क़द्र माना वालिद वो इन उनवान सां मल्हाईंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमायो या अली अंत व अना अबवै मिन हाज़िरुन या अली तू ईमान इन उम्मत जा बाबा उम्मत जा बाबा ये सिर्फ हसनैन करीमैन जे यतीमी जो ॾींहुं न आहे पर मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जे यतीमी जो कायनात में खुदा ने मुतआल जे अगर नेमत के इंसान गणे तो कुरान पाण फरमाए तो इन का उर्दू नेमत अल्लाह ला युहसूहा अगर तव्हां शुमार करण चाहियो तॾहिं तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे पोइ कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें नेमतूं जुड़ियल हूंदियूं जुड़ियल हूंदियूं हिक शइ में तव्हां ॾिसंदो त कई नेमतूं जुड़ियल मिसाल अगर सिर्फ वजूद इंसान ॾिसो त हिन वजूद इंसान सां नेमतूं जुड़ियल थियनि समात नेमत आहे जेका इन में पाती थी वञे सही बसारत नेमत आहे जेका इन में पाती पई थी वञे कलाम नेमत आहे जेको इन में पातो थो वञे हयात नेमत आहे जेका इन में पाती पई थी वञे ज़िक्र नेमत आहे जेको इन में पातो थो केतिरियूं नेमतूं आहिनि जेके वजूद इंसान में पातियूं थो वञनि हाणे एतिरियूं नेमतूं हिक नेमत में पातियूं थी वञनि इनखे नेमत उज़मा हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो जंहिंमें 5 नेमतूं हुजनि त इहो नेमतुनि जी जड़ हुजे जेको नेमतुनि जो मंबो हुजे उन नेमत खे नेमत कुबरा अली इब्न अबी तालिब बुनियाद हुजे जितों नेमतूं हलंदियूं हुजनि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अताउनि जो महवर ऐं मरकज़ करार ॾिनो आहे अली इब्न अबी तालिब हिनजी शायदि यादि लाइट आई कोन्हे यार सही पोइ माना टाइम लॻंदो साईं अताउनि जो महवर ऐं मरकज़ आहे अली इब्न अबी तालिब अल्लाह तबारक व तआला सब कमालात अली इब्न अबी तालिब के कमाए करे ना हिन ॾिना हमारे कमाइण खां बाद में ना हिन तो के मूंखे इज़त तॾहिं मिलंदी जॾहिं पहिरियों तूं इज़त जो मुज़ाहिरो कर तोखे मूंखे नेमत तोखे मूंखे ये कमाल तॾहिं मिलंदा जॾहिं पहिरियों तूं तजुर्बनि मां पहिरियों गुज़रे पर अली ऐं मोहम्मद मुस्तफ़ा ऐं उन जो औलाद खे अल्लाह कमालात कमाइण खां पोइ न हिन जे कमाल जो घर ई तव्हां जेकॾहिं तव्हांखे न ॾियां त ॿियो कंहिंखे अदा कमाइण जी ज़रूरत न हुई इल्म कसबी न आहे अली इब्न अबी तालिब वारो पहिरियों पढ़ियो हुजे बाद में मिलियो हुजेसि न बुज़ुर्गो अली इब्न अबी तालिब दुनिया जे कंहिं बि किताब में मूंखे ॾेखारियो त कंहिं हिक हदीस जी तफ़सीर अली मोहम्मद मुस्तफ़ा खां पुछी हुजे कहीं भी हिक किताब में ॾेखारियो त हिक हदीस जी तफ़सीर
नबी करीम खां अली इब्न अबी तालिब पुछी हुजे चई न जे पुछंदो उहा जेके ख़बर न हुजे पुछण जा ॿ सबब हूंदा आहिनि या त अॻिले खे आज़माए या त पाण खे सुधारे पंहिंजे इल्म जे लाइ ॿिन्ही खां मावर आहे अली इब्न अबी तालिब इम्तिहान हुई मोहम्मद अली जे दौर में अली जे अंदाज़ में